सकर पुलिस घर में खंबे गुम कयल नौजवान के मुबैना मुकाबलो जाने हाफ फ्राई करे छो। नौजवान के वारसन पारा प्रेस क्लब आड़ो एहतजाज किया। सकर लग महबूब गोठ के रहवासी घुनिया बिरादरी मानून अताउल्ला मोहम्मद उस्मान सनाउल्ला बिलावल असदुल्ला घुनियो बेन सकर प्रेस क्लब आड़ो पुलिस पारा नौजवान ताहिर घुनियो के हाफ फ्राई करण खिलाफ एहतजाज कंदे दाहियो तो गुजरल ॾींहुं DSP सतार फुल SHO आबाद सनाउल्ला खुआरो नौजवान ज़ाहिर घुनियो के घरां खणी रोड़ी जे बेड़ी चौक वटि कूड़ो मुकाबलो ज़ाहिर करे हाफ फ्राई कयो छॾियो आहे। मथस कूड़ा केस दाख़िल कराए उन्हनि ते ज़ुल्म कयो आहे। वॾो मुंशी खलीक महरो असां उन सां राब्तो कयो, उन जो साहब हाली परेशान आहे, तव्हां सुबुह जो मसइलो हल कंदासीं। राति 12:30 वॻे नाजाइज़ी करे असांजे छोकिरे खे हाफ फ्राई कयो अथई, रोड़ीअ वञी करे उन जे मथां केस हयां अथई। असांखे इंसाफ़ खपे। असां SP इरफान समय खे अपील था कयूं त असां ग़रीब आहियूं, जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे असांजो छोकिरो घर में खणी वियो आहे। जेके ॾोहारी आहिनि सखर में जाते बि आहिनि उन्हनि ॾोहारनि खे वठी असां ग़रीबनि खे छो थो वठे। हुन IG सिंध DIG सखर ऐं ॿियनि वसवारनि खां मुताबिक़ हुते DSP सतार फुल ऐं SHO आबाद सनाउल्ला खुआर जी ज़्यादतियुनि जो नोटिस वठी नाहक फ्राई बणायल नौजवान ज़ाहिर गुनो खे आज़ाद करे इंसाफ़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।